दीन लायरी आई महबूब विरोही मजोबा फाद सेठर मजो मशहूर नज़म आई घोट ज़मीर सेठर साई नूरदीन सेठर मजो भा जय इस्माइल सोच डुबाइया हैरान तही न घुरियो सी पाकिस्तान असा इहो पाकिस्तान चाहिए ही कोन हो तहेड़ो हशर थींदो पाकिस्तान असा सोच डुबाइया हैरान तही न घुरियो सी पाकिस्तान ओ या फरसूदा निजाम ते लिखजे भुखे पेट अवाम ते लिखजे बिन वेलन जे कीमत जे दे हिक इसकाज जे जाम ते लिखजे मुल्लन जे इस्लाम ते लिखजे ऐ मस्जिद में कतलाम ते लिखजे ओ करबल शाम ते लिखजे खामोशी छो माम ते लिखजे पापी पेट के पालन खातर इज्जत जे नीलाम ते लिखजे छाते लिखजे आखिर रग रग थी पया है थूहर ओ सस्तो नंग महागो नान ही न घुरियो सी पाकिस्तान अज ताई आहे फरियादी ओ अज ताई आहे फरियादी अजब गरीब ससागी तादी अजब उहोई छिनल खटोलो अजब उहोई छपर कखाऊं छिनल खटोलो पुरानी नादी अगे गुलामी धारन जी हुई अज त गुलामी घर जो भाती वतन थियो आजाद बिकहड़ो पानी मानियते या झेड़ो अंग उघाड़ा पेरन कुकरा गिरहों गनीमत गरीब लहिकड़ो कन त लगायो चंद्र चकरिया असां जी लेकिन अञा बि घुरवा असां जी केड़ी घुरवा कंत लगायो चंद्र चकरवा असां जी लेकिन अञा बि घुरवा ओ रोटी कपड़ा और मकान ही न घुरियो सी पाकिस्तान पानी गैस न को पेट्रोला मुल्क जो सिस्टम डावा डोला पेट त पालियूं कीअं पालियूं खरीदण खां बि चढ़ी वयूं दालियूं चांवर कणक बि चोट चढ़ी विया ओ गिह ॾिसी थियूं अखियूं आलियूं चांवर कणक बि चोट चढ़ी विया अघ ॾिसी थियूं अखियूं आलियूं आलू बसर ऐं भाॼियूं सायूं चोॾहनि रेड़हनि तां था चुकायूं छा छा वठजे कीअं वठजे पंहिंजे खीसे में भर न भायूं गिह बि महांगो थी वियो घोड़ा पूरत कीअं थे अखियुनि ॻोढ़ा ओ चारई पहर करे मजदूरी पो बि नथी थे पेट जी पूरी ओ अर्श चढ़ी वियो अणभो नान ही न घुरियो सी पाकिस्तान गैरन जी न गुलामी घुरजे मुल्क अलग इस्लामी घुरजे मुस्लिम के ही नारो ॾेई इंसानियत के ॾारो ॾेई लोधे कढियाऊं धरती वारस को न मञाऊं धरती वारस घर छा ज़र छा नंग लुटियाऊं कत्ल कयाऊं धरती वारस इंसानियत थी ॻोढ़ा हारे अॼु बि विरहाङे ज़ुल्म के सारे ओ ठहणो हो सो मुल्क ठही वियो मुल्लन वारो दीन बची वियो धरती जा त विरहाङा थी विया घर जा भाती भाङा थी विया ॾेढ सिरी हिक मस्जिद ठाहे हर को वेठो हथ लगाए दीन के घर जी बांदी ठाहियूं मज़हब फिरकन मंझ विरायूं हिक कुरान अलग तफसीरूं रब रसूल जी राह छजाऊं नारे तकबीर अल्लाह अकबर बम हयाऊं मस्जिद अंदर
रत में वहतल लाशा ॾिसजन नंढड़ा नंढड़ा नीगर तड़पन कान नमाज जे घर खां निकतो ओ कान नमाज जे घर खां निकतो वापस चिचिरियल लाश जो पहुतो अबे अमर जूं आहूं दाहूं भेण खां पंहिंजो भाव चनाऊं रब जे घर में भी कतलाम ही भी चवन था आ इस्लाम ओ कोन लिखियो वा ई कुरान त कहिड़े कम जो पाकिस्तान दीन त आहे प्यार जी बोली दीन त आहे प्यार जी बोली अमन सुकून इजहार जी बोली कह त करे शैतानी ठायो आ खुदकश बम्बार जी बोली हिनखे भी त जहाद चवन था मजहब जिंदाबाद चवन था जाहिल जाहिल इब्ने जाहिल इंसानत जावेरी कातिल हाफिज कारी मुफ्ती आली लकब रखियाऊं पाण ते खाली रूप मुसलमानन जहिड़ो वा काफर जी कन वेठा तलाली अचरज में इब्लीस अची वियो हिन खां अशरफ नेठ चढ़ी वियो ओ हथ ॿधी बीठो शैतान त ही न घुरियोसी पाकिस्तान अज बि ज़हन गुलाम असांजा साईं फर्द जो इसरार रहियो ऐं संगत के शायद अलाए ॻाल्हि वणे पई अलाए कान छो त ड्रिबाई रियायत कंहिंसां बि कान कई आहे हिन नज़म में ऐं जे माण्हू मुआशिरो बिगड़ियो आहे उन ते लानत मलामत ज़रूर थींदी अज बि ज़हन गुलाम असांजा अज भी नौकर नाम असांजा अज भी बाज़ारनि में पहुचन नंग थियण नीलाम असांजा अज भी गाफिल जाहिल आहियूं हाओ मञूं था काहिल आहियूं पोइ बि अज़ीज़ था गिफ़लत समझूं वॾड़नि जी सा मिल्कत समझूं सब्र जी सोच ॾियारी वैया निंड जी गोरी प्यारी वैया आज़ादी आज़ादी नाहे ठगन जी हिक ठगी आहे 70 साल थिया ठगजूं पिया आज़ादी नाहे समझूं पिया हिय बि वॾी गठ जोड़ थियल हिन में पंहिंजो ई शामिल हू थो चाहे क़ौम न सुधरे अंत जहालत मझान निकिरे ज़हननि ताईं शऊर न पहुचे ज़हननि ताईं शऊर न पहुचे हक़ हक़ीक़त मोर न समझे इमदाद वठी स्कूल त अॾियूं उन में गॾह ऐं घोड़ा ॿधूं या त कई औतात वॾेरे या भाण कलर जो भांडो सॾियूं डिग्री पई बाज़र में विकामे इल्म अलीम न हिते अघा में रिश्वत या त सिफारस वारो अफसर थी दो नवाज़ वारो अकुल ऐं अहमियत कम जी नाहे अकुल ऐं अहलियत कम जी नाहे जंहिंखे ॼट वॾेरो चाहे जेको उन जा बूट चटे थो उनखे अमलदार लगाए अज भी अंग्रेजन वांगुर या सियासी लीडर मछ मांगर वा अज भी ख्वार खराब गरीबा हुन जो सागियो ठठ ठांगर वा बाज मझा शहबाज वडेरा गरीब अज भी आहिन गेरा ओ सागिया जालिम ऐं जिंदान ही न घुरियोसी पाकिस्तान किरंदा कोट कहारी असां इन सिंध के खुद मुख्तियार ॾिसण चाहियूं था ऐं उम्मीद आहे त वो ॾींहुं परे कोन्हे किरंदा कोट कहारी महिरबानी डॉक्टर साहब जो मथो रही तो ऐं बांदन लाइ बहारी हिक ॾींहुं ते अचणी आहे साईं नेठ ते अचणी आहे किरंदा कोट कहारी ऐं बांदन लाइ बहारी साईं नेठ ते अचणी आहे हिक
अचणी आहे किरंदा कोट कहारी ऐं बांधन लाइ बहारी साईं नेठ त अचणी आहे हिक ॾींहुं त अचणी आहे बाबू वेर तक कौन छॾींदा बिला उखाड़ो खीर लॻींदा बाबू वेर तक कौन छॾींदा बाबू वेर तक कौन छॾींदा हर को पंहिंजो वण ॾसे थो सूर्य तो ताज मदा ईंदा सूर्य तो ताज मदा ईंदा सचन जी सरदारी थींदी सचन जी सरदारी सचन जी सरदारी ऐं बांधन लाइ बहारी हिक ॾींहुं ते अचणी आहे साईं हेठ त अचणी आहे किरंदा कोट कहारी ऐं बांधन लाइ बहारी हिक ॾींहुं ते अचणी आहे साईं हेठ त अचणी आहे समझीदा कूड़ खे कैसी सच मञीदा कूड़ खे कैसी सच मञीदा भटकी भुलजी समझीदा कूड़ खे कैसी सच मञीदा कूड़ खे कैसी सच मञीदा अखियुनि ताजो पर्दा लहंदा अफरा सफरा भड़की ॾींदा अफरा सफरा भड़की ॾींदा लिख लिखारी साईं लिख पियो लिख लिखारी ऐं बांधन लाइ बहारी हिक ॾींहुं त अचणी आहे साईं नेठ त अचणी आहे किरंदा कोट कहारी ऐं बांधन लाइ बहारी हिक ॾींहुं त अचणी आहे साईं नेठ त अचणी आहे पाण ई खेड़े मेरी दासी पाण ई खेड़े मेरी दासी खूबनियूं खेड़ी दासी पाण ई खेड़े मेरी दासी पाण ई खेड़े मेरी जे पर गैरत साण टुटाई जोत जो गाडो गेड़ी दासी जोत जो गाडो गेड़ी थुरथी कभी धनारी साईं थुरथी कभी धनारी बांधन लाइ बहारी हिक ॾींहुं ते अचणी आहे साईं नेठ ते अचणी आहे किरंदा कोट कहारी बांधन लाइ बहारी हिक ॾींहुं ते अचणी आहे देश लाइ कुछ करे बुढ़ी बिछो नथो मरे सो पकरत खारा गदार वा गदार सो पकरत खारा गदार वा गदार न सिलसिलाए कुछ करे न सिलसिलाए कुछ करे बुढ़ी बिछो नथो करे सो पकरत खारा गदार वा गदार सो पकरत खारा गदार वा गदार सिंध में खणे चाचा इस्माइल जो
जिया लगे लगे उते जिया लगे लगे छोटे सतदारवा सुपकरत खाना गदारवा गदारवा सुपकरत खाना गदारवा न समझलाए कुछ करे उदी बिछो न थो मरे सुपकरत